नाज़रीन, कोटड़ी में बदअमनी चोट चढ़ी वही है। पुलिस ॾुहनि ते ज़ाब्तो आणण में नाकाम थी चुकी है। वधीक तफ़सील एजाज़ मुग़ल की रिपोर्ट में। जामशोरे ज़िले जो हेडक्वार्टर शहर कोटड़ी जो दरिया किनारे आबाद है। इन शहर की सुञाणप इल्म अदब सां चार रखंदड़ माण्हुनि समेत पुरअमन शहर तौर हूंदी हुई। हाणे हिन शहर की सुञाणप हुन जे मरकज़ वारे शहर तौर पिण थियण लगी है। 2 लख जे मथे आबादी कोटड़ी जा रवासी हाणे पाण खे गैर महफ़ूज़ हुअण करे पंहिंजो तहफ़्फ़ुज़ पाण करण लगा आहिनि। कोटड़ी में 2 थाननि में 6 पुलिस चौकियूं पिण क़ाइम थियल आहिनि ऐं अहिड़ी त CI पुलिस ऐं RF पुलिस जहिड़ा यूनिट पिण मौजूद आहिनि। उन बावजूद पुलिस शहरियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियण में मुकमल तौर ते नाकाम बणिजी वई आहे। कोटड़ी जेको अमन जो गहवारो सम्झो वेंदो, हाणे उहो अमन जो शहर न रहियो आहे। रोज़ 8 खां 10 चोरी जूं फुर्जूं वारदातूं थियनि थियूं। शहरी अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार आहिनि। शहरी घरनि ताईं महदूद आहिनि। शहरी हाणे पंहिंजे घरनि में महफ़ूज़ न आहिनि। कोटड़ी में तो डेली जा दाड़ा फुरूं डेली जा आहिनि। तो कराची वाह असां किरात नथा कह सकूं। किरात कयूं असांखे असां मोबाइल भी नथा बचनि ऐं असां पाण भी नथा बची सकूं। अभी तक मैं कहूँगा आपको कि जो है 1.5 साल हो गया है, जामशोरो पुलिस की जाने से कोई बड़ी ऐसी कार्रवाई नहीं की गई जिसमें जो है वो कोई बड़ी गैंग बस्ट की गई हो या कोई बड़े लोगों को जो है पकड़ के जो है कोई मुकदमा दर्ज किया गया है। कोटड़ी की मौजूदा सूरत पारा घंटी ज़ाहिर कंदे IG का मुताल कयो आहे त फौरी तौर ते जामशोरो हटाए सुठी साख कंदड़ ऑफिसर के मुक़रर करे अमन अमान की सूरत हाल के बेहतर बढ़ायो वञे। कैमरामैन इम्तियाज़ हुसैन सां गॾु एजाज़ मुग़ल, धरती न्यूज़, कोटड़ी।